है दोस्तों इनके पुट जलेबी जी मूंखे वीडियो भरण में सवलाई थे। अच्छा हाणे आसपास जेको आहे सो ही कीबोर्ड विधो तजुर्बा हिन में ख़ासि जेका आहे न फंक्शन्स वधीक मूंखे ॾाढो पसंदि जेको आयो न हिन में माउस डायरेक्ट लॻी थो वञे ऐं कीबोर्ड लॻी थो वञे। उहो चेक करायो दोस्तनि खे। हे माउस आयूंसीं असां, हे ॾिसो माउस आहे हाणे, हे माउस। तक़दीर परस्तीअ वारो रवैयो माण्हुनि खे पंहिंजी ज़िमेदारी क़बूल करण खां रोकींदो आहे। अहिड़े क़िस्म जो रवैयो रखंदड़ माण्हू पंहिंजे कामयाबी ऐं नाकामीअ खे तक़दीर सां जोड़े छॾींदा आहिनि। उहे इहो मञी वठंदा आहिनि त उन्हनि जो मुस्तक़बिल अॻ में ई लिखियलु हूंदो आहे। हू पंहिंजे सितारनि ते यकीन रखंदा आहिनि ऐं खेनि उहा पक हूंदी आहे त हू कुझु कनि या न कनि, जेको थियणो आहे उहो थींदो। दोस्तों मां भी पापा सां गॾु वञा थो। हा अच 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 मूंखे ॾिया बा हे मुंहिंजो पुट बि मूंसां गॾु हले थो। पोयां वेंदे अॻियां वेंदे हल वे। गुलाम अकबर साहब मूंखां सदर मां आयो आहे। हालांकि जेके टेबलेट मिलंदियूं आहिनि सदर मां ई मिलंदियूं आहिनि, पर ही मोहबत में आयो आहे ऐं हिकिड़ो भरोसो जेको मुंहिंजे मथां आहे, ट्रस्ट मुंहिंजे मथां आहे। साईं पंहिंजे ॿारनि जे लाइ वरितो आहे, भाणे जो ऐं भाटिया अथसि जेके सुभाणे जेकमाबाद थींदा ऐं हे खणी वेंदा। आवा तव्हांजो नालो पंहिंजो ॿुधाइजो। तव्हांजो बाबा? अरे अल्लाह ख़ुशि करे बाबा, अल्लाह ख़ुशि करे तव्हांखे। मां तव्हां सां ॿधल आहियां हर ॻाल्हि में, ठीकु आहे दोस्तो इहो ई सबबु आहे जो हू को बि कमु करण जी कोशिशि कोन कंदा आहिनि ऐं लापरवाही संदसि ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो बणिजी वेंदी आहे। हू पाण कमु करण बजाए उन कम जे थी पवण जो इंतज़ारु कंदा रहंदा आहिनि। तव्हां कंहिं बि नाकाम माण्हू खां पुछंदव त हू चवंदो त कामयाबी जो दारोमदार तक़दीर सां हूंदो आहे। जेको गंद किचिरो असांजो साफ़ थियल हूंदा आहिनि कंदा आहिनि, माना वरी पोइ असां चवंदा आहियूं त यार ही फलाणो माण्हू आयो आहे, अहिड़ो न इस्तेमालु कंदा आहियूं त ही असांजो कचिरो वग़ैरह साफ़ कंदा आहिनि। जेको ही कमु कंदा आहिनि गटर वग़ैरह जो, माशाल्लाह सां कितना अरसा हुआ काम करते हुए? होंगे कम से कम 17-18 साल। 17-18, ये पेशे से ही यानी खानदानी काम है। कितना भी मुश्किल हो आप यानी गटर साफ़ कर दोगे इंशाल्लाह। वाह सही वाह। ये ॾिसो नौजवान ॾिसो न, हे बि पंहिंजे हुनर पंहिंजे कारोबार में मशहूरु पंहिंजो एक्सपर्ट आहिनि ऐं हिनखे दात ॾियणु खपे त हीउ वॾो हैवी कमु कंदा गटर वग़ैरह साफ़ करे। ऐं पंहिंजे ॿारनि जे लाइ मूंखां टेबलेट वरिती। त तव्हां इहो दोस्तनि खे ॿुधायो त तव्हां हिन में छा छा अपलोड कयो आहे ऐं छा छा हिन में सिस्टम आहिनि, दोस्तनि खे थोरो गाइड कयो। जेको तव्हां वरितो आहे मूंखां टेबलेट में कहिड़ा कहिड़ा सिस्टम आहिनि दोस्तनि खे ॿुधायो। ऐं पहिरें ऑप्शन ते तव्हां कंहिं में वेंदव त प्ले स्टोर हले थो हिन ते? प्ले स्टोर हले थो, बिल्कुलु सही थो हले। ठीकु आहे, छा छा थो अचे दोस्तनि खे ॿुधायो, गाइड कयो। प्ले स्टोर मां ॾिसो न हाणे हे कई आहे व्हाट्सअप कई आहे, ठीकु आहे। उन खां अलावा जेको आहे सो ॾिसो मां हे गेम कई आहे, ठीकु आहे। ऐं उन खां अलावा हीअ गेम कई आहे, ठीकु आहे। टिकटॉक थियल अथसि, ठीकु आहे। ठीकु आहे न। हर शइ माना जेका बि तव्हां कयो सभु गेम हलायोसि हीअ गेम, छो जो अॼुकल्ह ॿार जेको आहे गेम था हलाइनि। ऐं दोस्तो तव्हां ॾिसंदा हलो हीअ गेम अची वई आहे हिन में। ऐं ही जेकी टेबलेट आहे कमाल जी आहे। हे हाणे गेम में असांजी स्टार्ट थी वई आहे। माना यूट्यूब हलाईंदा चाहींदा न उहो विडमेट हलाईंदा, विडमेट ते तव्हांखे उहा ई शइ सॼी मिलंदी आहे। हिन ते वीडियो डाउनलोड बि थी सघनि था। यूट्यूब में त डाउनलोड न थींदा आहिनि, माना उन में पंहिंजी मेमोरी में अची वेंदा आहिनि, पर हिन में तव्हां कंहिंखे वरी शेयर बि करे सघो था। हाणे ॾिसो जीअं अची वियो हे ड्रामो आहे, हे असां हिनखे क्लिक कयोसीं, हे हली वेंदो। हाणे दोस्तो हे विडमेट ते हले थो पियो, क्लियर हले थो। गेम बि तव्हांखे मां ॾेखारी, वीडियो बि ॾेखारियो। हे तव्हां हिन जी स्पीड चेक कयो, अॻिते करेसि या पोइ करे वरी त हीउ ॾिसो हे ज़बरदस्त आहे। सिर्फ़ु हलाइण जो ॾांहुं हुजे। ऐं हिन केतिरो अर्सो थियो आहे भाउ तव्हां टेबलेट ही मूंखां वरिती आहे? तव्हां मूंखे तक़रीबन 15-20 ॾींहं थी विया हूंदा, 20 ॾींहंनि खां। अच्छा हाणे जेको ॿियो ऑप्शन आहे हिन में USB कनेक्ट कयोसि। USB कनेक्ट कयोसि, USB बि तव्हांखे ॾेखारियां थो। ऐं मां अॼु सीड़ जी आयो आहियां सिर्फ़ु इन जे करे त तव्हांखे कुझु शयूं सम्झाए सघां त बाबा हीउ टेबलेट तमामु ज़बरदस्त थो हले, तव्हांखे हिन में ॾुखियाई पेश न ईंदी। हाणे हे विझेसि थो USB, हे USB थो विझेसि ऐं जल्दी कनेक्ट कंदो। हिते ऑप्शन ईंदो ऐं हितां तव्हां ॾिसो जल्दी जल्दी जेको आहे केतिरी हिन जी स्पीड आहे। अच्छा हे USB विधी, उन खां बाद USB में जेके एटम आहिनि उहे अची विया। हे तव्हां ॾिसो हिन जी स्पीड चेक कयो। हे गाना ऑडियो बि वीडियो बि, को वीडियो हलाए ॾिसेसि बासि वीडियो को गानो हलायूं था त पोइ उहो तव्हां ॾिसो त ॾिसो हिन में कीअं थो जल्दी अचे। छो जो हे मां बि तव्हांखे बि चेक करायो कुझु ॾींहं पहिरियां पंहिंजे हुन में मुंहिंजो हिकिड़ो वीडियो हुन में चेक करायो तव्हांखे। हे ॾिसो हे वीडियो हले थो पियो ऐं तमामु ज़बरदस्त तरीक़े सां को हैंग वग़ैरह नथो थिए। हे वीडियो हले थो, ऑडियो बि आहे। दोस्तो हिनखे पुट जलेबी जीअं मूंखे वीडियो भरण में सवलाई थिए। अच्छा हाणे आसपास जेको आहे सो ही कीबोर्ड विधो अथसि।
हेॾे सिधो जले बीहेसि त दोस्त जीअं क्लियर ॾिसनि। ठीकु आहे, हथु परते कर, सही आहे। हा त हाणे हिन में जेको आहे न ॾिसो कीबोर्ड सां असां कमु करे था सघूं माना। ठीकु आहे, कीबोर्ड हलाए थो। माय नेम इज़ हे ॾिसो आसिफ अली। ठीकु आहे, इहो लिखण या लिख। ठीकु आहे, हे थी वियो। हा भाई ॾिसो हिन ते कीबोर्ड बि हले थो पियो। जेको आहे सो हे तव्हां फुल हलाए था सघो, जेको बि तव्हांखे करिणो आहे। ऐं ऑफिस जो कमु माना एक्सेल वग़ैरह वर्ड जे लाइ बि बहितरीनु आहे। मां तव्हांखे हैंग वग़ैरह न थींदो? न हैंग बिल्कुलु न थींदो। मां खोले थो ॾेखारियांव फाइल एक्सेल खोले ॾेखार। में माना कमु तव्हां हिन में बिल्कुलु करे था सघो। हे ॾिसो मां हे डिलीट कयो, हे डिलीट कयो, हे डिलीट कयो, हे डिलीट कयो, हे डिलीट कयो। कुझु लिखणु चाहियो भले तव्हां लिखी सघो था। हे ॾिसो हा इधर थोरो बंदि कयो जीअं तव्हांखे चिटो नज़र अचे। हे कुझु बि तव्हां टाइप करे था सघो। सभु बिल्कुलु माना कंप्यूटर जे वांगुरु उहो सॼो कमु करे था सघो तव्हां हिन ई टेबलेट में हिते ई। हे डिलीट थी वियो। दोस्तो ॾिसो कमाल जो टैबलेट आहे। ऐं जेकी शइ मां तव्हांखे ॿुधायां थो ऐं रड़ियूं कयां थो त बाबा शयूं मूं वटि सुठियूं आहिनि। तव्हां बेफ़िक्र थियो, बेफ़िक्र थी करे घुरायो। नंढड़ा ॿार तव्हांजा सुठी तरीक़े सां हिनखे हलाए सघंदा। गेम हुजे, वीडियो हुजे या XYZ कुझु बि तव्हां हिन में हलायो। तव्हांजो बहितरीनु टेबलेट आहे, तव्हांखे घबराइण जी ज़रूरत न आहे। ऐं अॼु मूं तव्हांखे ट्रायल करे ॾेखारियो त ॾिसो कहिड़े टेबलेट केतिरो न बहितरीनु आहे। हर शइ करे सघो था तव्हां हिन में। अच्छा, अब पंहिंजो व्हाट्सअप वग़ैरह नथो हले, तमामु घणी मुश्किलात में दोस्त मुंहुं ॾिसंदा आहिनि, त उन जे लाइ छा करिणो पवंदो? नज़ीर भाई इहो शुरूअ में जेको आहे सो अगरि साइन इन न थियल हूंदी आहे प्ले स्टोर में त ओपन कंदा आहियूं, पर उन में साइन इन न थींदी आहे। उनजो तरीक़ो इहो आहे त हिते अञा ऑप्शन में वञी 3 डॉट ते अची हिते अपडेट लिखियलु हूंदो, इनखे अपडेट करणु हूंदो त पोइ तव्हांखे हिते प्ले सर्विस जो हिकिड़ो ऑप्शन ईंदो, गूगल प्ले सर्विस। इनखे तव्हां अपडेट कंदो पोइ हर शइ हलणु शुरू थी वेंदी। अच्छा, माना अपडेट जो सॼो मसलो? अपडेट जो सॼो मसलो हूंदो आहे। प्ले सर्विस लाज़मी अपडेट करणी पवंदी आहे। ऐं ही माशाल्लाह जेके बि तव्हां सिस्टम ॾिसो था, मूं जान हिते हर शइ मां चेक कंदो आहियां। ऐं दोस्त बाक़ाइदे ही जेके आहिनि एक्सपर्ट आहिनि। हे जुनेद आहे, हे आसिफ़ हुन जा नंढड़ा आहिनि, हे बाक़ाइदे एक्सपर्ट आहिनि, मिस्त्री आहिनि। माना नेट जा मिस्त्री आहिनि, लैपटॉप टैबलेट जा मिस्त्री आहिनि। ऐं बाक़ाइदे वाईफाई वग़ैरह कनेक्ट करे बाक़ाइदे सेट करे ऐं पोइ ई असां हिनखे मार्केट में आणींदा आहियूं, पोइ ई दोस्तनि ॾे मोकिलींदा आहियूं।